इंसान जेसिताईं जीअरो आहे त बीमारियुनि सां मुंहुं ॾींदो रहंदो ऐं सिहत जा मसइला हर इंसान खे पेश ईंदा रहंदा। जेकॾहिं सिहत ऐं बीमारियूं इंसान जी ज़िंदगीअ में अहम आहिनि त लाज़मी आहे त उन बाबति सभिनी खे ॼाण बि हुअणु घुरिजे। कहिड़ी बि बीमारी में मुब्तला थियण खां अॻु जिस्म में तब्दीली ज़रूर ईंदी आहे। जेकॾहिं जिस्म में का बि तब्दीली न थिए तॾहिं बि तबियत में अहिड़ा असर ज़रूर ज़ाहिर थींदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं निशानदेहियूं कंदा आहिनि। जेकॾहिं माण्हू नज़रअंदाज़ न करे त केतिरनि ई बीमारियुनि बाबति ॼाणे बि सघे थो ऐं उन्हनि खां एहतियात करे बची बि सघे थो। जिस्म में कुझु चिटा पिटा निशान या तब्दीलियूं ईंदियूं आहिनि जेके कंहिं बि बीमारीअ जूं शुरूआती अलामतूं थी सघनि थियूं। बस रुगो तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे त कहिड़ी अलामत कहिड़ी बीमारीअ जी निशानदही करे थी। जेकॾहिं डाइटिंग या वर्ज़िश करण खां बिनाई जिस्म जे वज़न में 4 खां 5 किलो ताईं ओचिती घटिताई थी वञे त इहा ॻणतीअ जो सबबु आहे। हाणे तव्हांखे पंहिंजी सिहत जो जाइज़ो वठराइणु घुरिजे। अमेरिकी कैंसर सोसाइटी मूजिबि ईअं हमेशा लबलबे, मादे, गले जी नाली या फिफड़नि जी कैंसर ऐं शुगर जो शिकार मरीज़नि सां थींदो आहे। तव्हां पंहिंजे पेशाब जे रंग ॾांहुं घणो ध्यानु ॾींदा कयो, छो त इहो असांजी आम सिहत बाबति आगाही ॾींदड़ बहितरीन ज़रियो आहे। जेकॾहिं तव्हांजे जिस्म में पाणी मुनासिब या घुर्बल मिक़दार में हुजे त पेशाब जो रंग घणे क़दुरु अछो ई रहंदो आहे, पर जेकॾहिं हुन जो रंग घणो ॻाढ़ो या फिको थी वञे त इहा इन ॻाल्हि जी अलामत थी सघे थी त गुर्दनि में को मसइलो थी पियो आहे ऐं उते गॾु थींदड़ कचिरो मुनासिब तरीक़े सां निकाल नथो थिए या ज़ाया न थी रहियो आहे। जेकॾहिं तव्हां निंड न अचण जे मसइलनि सां मुंहुं ॾेई रहिया आहियो त जिस्म ऐं ज़हन जी परेशानीअ जी अलामत बि थी सघे थी। जंहिं वक़्तु असां सुम्हंदा आहियूं त दबाव जो सबबु बणिजंदड़ हार्मोन कोर्टिसोल जी शरह खे घटाईंदो आहे, पर जॾहिं असां तनाव जो शिकार हूंदा आहियूं त ईअं नाहे थींदो ऐं बेख्वाबीअ जी शिकायत पैदा थी वेंदी आहे। अहिड़ी सूरत में जिस्म पंहिंजी पाण मरमत करण खां कासिर बणिजी वञे थो ऐं ॿियनि बीमारियुनि जा ख़तरा बि वधी वेंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां घुर्बल निंड करण जे बावजूद बि सॼो ॾींहुं थकावट जो शिकार महसूस करे रहिया आहियो त इहा तव्हांजे थायराइड में मसइले जी अलामत बि थी सघे थी। मेटाबॉलिज्म जी शरह खे कंट्रोल कंदड़ इन ख़ामोश गुदूद में ख़राबीअ जो मतिलबु इहो आहे त तव्हांजो जिस्म बिना कंहिं ज़रूरत जे बि सॼे जिस्म जी तवानाई इस्तेमाल करे रहियो आहे। इहो मसइलो तव्हांजे जिस्म खे किराइण जो सबबु बणिजी सघे थो, छो त हुन जे करे मामूल जो कमु करण में बि ॾुखियाइयूं पेश थींदियूं आहिनि। जंहिं वक़्तु ज़ियाबतीस टाइप 2 जो मर्ज़ थी वेंदो आहे त जिस्म लाइ खाधे खे ॻारणु ॾुखियो बणिजी वेंदो आहे, जंहिंखे तवानाईअ जे लाइ पेट्रोल तौरु इस्तेमालु कयो वेंदो आहे। अहिड़े नतीजे में खंड रत जे वहिकरनि में गॾु थियण लॻंदी आहे, जिते उहा चुपचाप में रत जी रॻुनि ऐं एसाब खे घणो नुक़सान पहुचाईंदी रहंदी आहे। हिकु तहक़ीक़ मूजिबि बेक़रारी सां ग्लूकोज़ जे इन वॾे मिक़दार खे ज़ाया करण जी कोशिश पेशाब जे ज़रिए निकाल करे कंदो आहे ऐं घड़ी घड़ी बाथरूम वञणो पवंदो आहे। अहिड़ी सूरत में डॉक्टर सां राबितो कयो वञे जीअं ग्लूकोज़ जी सतह बाबति ॼाणे सघिजे। ज़ियाबतीस जे मर्ज़ जी जेतिरी जल्दी सुञाणप थी वञे ओतिरी ई ज़िंदगी जे कार्य वहिंवार में तब्दीलियूं आणणु सवलियूं बणिजी वेंदियूं आहिनि, जॾहिं त वर्ज़िश ऐं जिस्म जे वज़न में घटिताई खे बि मक़सदु बणाए सघिजे थो। ॾिठो वञे त खंघि हिकु आम बीमारी आहे, पर पोइ बि इहा आहे त बीमारी इहा आम खंघि जेकॾहिं तव्हांखे घटि नथी थिए ऐं तव्हांखे कंहिं क़िस्म जी एलर्जी, दम या साह जो मसइलो बि नाहे त इहा अलामत ख़तरनाक आहे। लगातार खंघि हुजणु फिफड़नि जी कैंसर जो सबबु बि हूंदी आहे, जॾहिं त इहा गले जी कैंसर जो बि सबबु हुजे थी। चप फाटण हूअं त मौसम जे करे बि शुरू थी वेंदा आहिनि, पर चपनि जी कुंडनि या पाड़ुनि खां फाटण इहा ॻाल्हि ज़ाहिर कंदो आहे त तव्हांजे जिस्म में विटामिन 12 नस्तैलिक जी खोट थी वई आहे। इहा विटामिन जी खोट केतिरनि ई सिहत जे मसइलनि जहिड़ोक रत जी खोट रत जी बीमारियुनि जो सबबु बि बणिबी आहे। इन विटामिन जी खोट बाबति वक़्त खां अॻु आगाह थी तव्हां पंहिंजो पाण खे ॿियनि मसइलनि खां बचाए सघो था। जेकॾहिं तव्हांखे घणी थधि महसूस थींदी आहे त इहो इन ॻाल्हि जो इशारो थी सघे थो त तव्हांखे पंहिंजे जिस्म जे बचाव वारे निज़ाम खे वधाइण जी ज़रूरत आहे या इहो निज़ाम मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे। इहा अलामत विटामिन सी जी खोट या कंहिं वायरस जे हमले जी निशानदही बि थी सघे थी, जंहिं बाबति तव्हांखे का ॼाण न हुजे। अहिड़ी सूरत में हिकु रत जी टेस्ट जे ज़रिए पाण खे मसइलनि खां अॻु ई बचाए सघिजे थो ऐं पंहिंजी सिहत खे बहितर बणाइण जी कोशिश करे सघिजे थी। गोगरा अचणु हिकु आम अलामत आहे, पर छा तव्हांखे ख़बर आहे त उहे दिलि जी बीमारियुनि जो इशारो बि थी सघनि था। हिकु
तहक़ीक़ मूजिबि गोगरा हणण वारे माण्हुनि में रत जी रगुनि जे मर्ज़नि जो ख़तरो वधी वेंदो आहे, जंहिंजे करे ॻिचीअ जी रगुनि जो थुल्हो थियणु हूंदो आहे, जेको फालिज ऐं दिलि जे दौरे जो बि सबबु बणिजे थो। हक़ीक़त में गोगरा, सिगरेट नोशी, हाई कोलेस्ट्रोल या थोल खां वधीक ॻिचीअ जे मुख्य रग खे नुक़सान पहुचाईंदा आहिनि।